सचो कुरान में वड़ो असर वड़ो तासीर वारो किताब एडो एडो कुरान मजीद में असर जो अल्लाह से फरमा लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबल फरमाई जेकर ई कुरान मजीद में अल्लाह जबल नहीं पहाड़न से नाज़िल कया तो हे भी खुदा जे खौफ जे करे पुरदा पुरदा थी वजन चाहे इंसान जी दिल पत्थर को वधी का सख्ता है कुरान मजीद माण्हुनि खे पाणी बनाए छॾियो नजाशी बादशाह जी दरबार में हजरत अली साईं जो भाउ हजरत जाफर तैयार रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं कुरान मजीद जी सूरत मरियम जी तिलावत थो करे हजरत जाफर फरमाए थो नजाशी जी दरबार में केर भी अहिड़ो माण्हू न हुयो जंहिंजे अखियुनि मां पाणी न आयो हुजे हालांकि वो मुसलमान कोन हुआ पर कुरान मजीद को पानी वहाए छे वो सदर नासिर हुयो मिस्र जो बादशाह वो कारी अब्दुल बास्त के वठी आयो रूस ते दौरे में खरूज चीफ उन वक्त वजीर आजम हुयो खरूज चीफ के सदर नासिर चयो त ही असां जो कुरान जो कारी आहे कुरान मजीद इन जो ॿुधंदे ठीक है कुरान मजीद भली ॿुधाए जंहिं वक़्तु हज़रत कारी अब्दुल बास्त कननि ते हथ रखिया कुरान मजीद शुरू कई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान जॾहिं कारी अब्दुल बास्त कुरान मजीद जी सूरत रहमान जी तिलावत कई रूस जो वजीर आज़म खरूज चीफ जेको कुरान जो त मुनकिर हुयो खुदा ई नबी जो मुनकिर हुयो पर कुरान मजीद उन खां दाहूं कढी छॾियूं रूस जे वजीर आज़म चयो मां पूरी जिंदगी शेर ॿुधा गाना ॿुधा राग ॿुधा पर जेतिरो मज़ो ऐं सुकून कुरान मजीद पढ़ण में आयो आहे एतिरो कंहिं बि शइ में मज़ो ऐं सुकून कोन्हे पर अॼु असां बदकिस्मती आहे असां मुस्लमान जो कुरान मजीद ॿुधण जे न तयार मुंहिंजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उनजी कब्र ते किरो रहा रहमत मोकिले फरमाईंदा मुसलमानों कुरान एडो यतीम थी चुको आहे जो अॼु मुसलमान जे घर में कुरान के जगह कान थी मिले टेलीविजन के जगह है वीसीआर के जगह है डिश के जगह है पर कुरान मजीद के जगह कान थी मिले अॼु मुसलमान जे घर में राग जो आवाज अचे तो पर कुरान जो आवाज कोन थो अचे मुसलमाननि जे दुकान में कुरान मजीद निकिरियो मुसलमाननि जे कोर्ट में कुरान मजीद निकिरियो मुसलमाननि जे ज़मीन में कुरान मजीद निकिरियो कुरान मजीद अची पनाह वरती आहे मस्जिद ऐं मदरसे में पर अॼु मुसलमाननि जो जहिड़ो मस्जिद ऐं मदरसे एॾो कुरान यतीम थी मां वटि मेड़ खणी आयो हां ख़ुसूसन इन्हनि महले वारनि खे मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां मेहरबानी कयो कुरान के पंहिंजी दिल में जायो पंहिंजे बच्चन के कुरान मजीद पढ़ायो इन्हनि खे आलिम बनायो हाफिज बनायो हाफिज़नि जी कहिड़ी इज़त आहे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह से फरमाईंदो वठी अचो कुरान जे हाफिज़ खे कुरान जो हाफिज़ जंहिंखे 30 सिपारा सीने में भॼंदो ईंदो कुरान जो हाफिज़ ॾिकंदो पियो बिना अल्लाह जो सॾु अलाए छा थींदो अल्लाह से फरमाईंदो ओ कुरान जा हाफिज़ घबरा न परेशान न थी मां अल्लाह जो वॾो तुंहिंजे मथां एहसान आहे वॾो तुंहिंजे मथां थोरो आहे जो कुरान मजीद जे 30 सिपारनि वारी दौलत तूं सीने में महफूज़ कई आहे आदर थींदो फरिश्तनि खे जन्नत मां नूर जा ताज खणो एक नूर जे ताज जी एडी रोशनी हूंदी जो दुनिया जे सिज जी रोशनी उन सां मुक़ाबलो कान करे सघंदी अल्लाह से फरमाईंदो नूर जा ताज खणी हिन हाफ़िज़ जे अबे अम्मा कुरारी ऐं कुरारी जे मथे ते रखोसि ये नूर जा ताज हिननि जे मथे ते पहराए कब्रिस्तान खां वठी निकिरण वारी जाइ खां वठी जुलूस जी सूरत में एजाज जी सूरत में हिन जाइ ते आणियो तव्हां त दुनिया जे सरदारनि बादशाहनि ऐं वज़ीरनि खे पतो पए त क़ुर मजीद जे हाफ़िज़ जे अबे अम्मा जी कहिड़ी इज़त आहे
या अफ़ज़ल जब मां जी एॾी इज़त हूंदी जाते हाज़िर जा अबो अम्मा कुरान ऐं कुरारी अरे इज़ाद ऐं जुलूस जे सूरत में ईंदा वक़्त जे वॾेरनि वक़्त जे सरदारनि वक़्त जे बादशाहनि वक़्त जे वज़ीरनि खां दाहूं निकिरी वेंदियूं ही पीर हनि या फ़क़ीर हनि वली हनि या गौस हनि इमाम हनि या शहीद हनि अल्लाह जे तरफ़ों आवाज़ ईंदो ही मुंहिंजे आख़िरी नबी जा उहे गुनाहगार उम्मती हनि जन पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बनायो दाहूं निकिरी वेंदियूं काश जो असां पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बनायूं ही हिकिड़ो इनाम अल्लाह साईं फरमाईंदुसि अञा तुंहिंजे लाइ ॿियो इनाम बि आहे क़ुरान जे हाफ़िज़ लाइ ॿियो इनाम अल्लाह साईं फरमाईंदुसि माण्हू वञनि था जहन्नम ॾे कुल्लुहुम वजबत लहुम अन्नार सभु अहिड़ा माण्हू जंहिंजे लाइ जहन्नम वाजिब थी चुको आहे अल्लाह साईं फरमाईंदुसि इन्हनि मां 10 माण्हू पाण सां गॾु वठी आ त हिन क़ुरान मजीद जे सदके 10 माण्हू बिना हिसाब जे जन्नत में तो सां गॾु 10 सीटूं मिलंदियूं क़ुरान जे हाफ़िज़ खे घणियूं सीटूं 10 सीटूं से जन्नत जी जन्नत जी सीट का मास्टर जी सीट न आहे जो असांजा नाज़ मट्टी हज़ार थी करे मास्टर जी सीट था ॾियनि हीअ का पुलिस जी सीट न आहे जो 50,000 या लख में सीट मिली वञे अल्लाह से फरमायो जन्नत जी सीट एडी महांगी आहे एडी कीमती आहे जो फरमाई जेकर फलन युक़बल मिन अहदिहिम मिलउल अर्ज़ ज़हबन वला इब्तदा बि फरमाए हिकिड़ो माण्हू ज़मीन ऐं आसमान जेतिरो सोन ऐं चांदी जो खोड़ भरे करे अल्लाह खे ॾे ते मुंहिंजा अल्लाह मूंखे जन्नत वारी सीट मिले तॾहिं बि उहा कान मिलंदसि पर क़ुरान मजीद जे हाफ़िज़ खे अल्लाह 10 सीटूं जन्नत जूं मुफ़्त में ॾेई छॾियूं इन को वधीक बि निमत आहे अॼु मां तव्हांखे गुज़ारिश थो कयां त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बनायो जेके बच्चनि खे क़ुरान जो हाफ़िज़ बनाईंदा हथ मथे खणो ओ मुंहिंजा अल्लाह तूं गवाह हुजजां अॼु हिन मस्जिद पहाड़ ॻोठ जी महले जी हिन मस्जिद में हिननि सभिनी गुनाहगारनि हथड़ो मथे खयो आहे त असां पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ बनाईंदासीं अल्लाह हिननि सभिनी जे बचड़नि खे हाफ़िज़ बना अल्लाह सभिनी जे बचड़नि खे आलिम बना मां दुआ थो कयां अल्लाह हिन मस्जिद खे निमाज़िन सां आबाद फरमाए अल्लाह ताला हिन महले खे दीन जो मरकज़ बनाए सभिनी जे बचड़नि खे हाफ़िज़ ऐं आलिम बनाए जेके टूटा फूटा लफ़्ज़ चयासीं अल्लाह क़बूल मंज़ूर फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।